अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ठीक ठाक हूंदो। दोस्तों उम्मीद है तव्हांखे असांजे चैनल जा वीडियोस वगैरह कॉन्टेक्ट वगैरह पसंद थो अचे। जेकॾहिं तव्हांखे वाकई में भी पसंद थो अचे तो यार लाइक ज़रूर करे छॾिजो ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल के भी सब्सक्राइब करे छॾिजो असांजा नवां ऐं पुराना वीडियोस ॾिसण जे लाइ। दोस्तों कुछ दोस्त मूंखां सवाल पुछनि पिया त तव्हां यार नोड वीडियो किथां डाउनलोड कयो पिया। नोड वीडियो ईज़ी आहे। नोड वीडियो जेको आहे सो तव्हां प्ले स्टोर तां न पर गूगल ते डाउनलोड कयो ऐं गूगल ते डाउनलोड सर्च में छा तव्हां लिखंदो नोड वीडियो एडिटर मूड। ठीक है दोस्तों, वो लिखण खां पोइ तव्हां डाउनलोड कजो। ऐं काफ़ी सारो इहो सवाल हूंदो तव्हां जेको सो रेन ड्रॉप कीअं पिया कयो, जेके इहे फुड़ा किरंदा आहिनि ऐं मां तव्हांखे अॼु जी वीडियो में इहो ई ॿुधाईंदुसि। जेकॾहिं दोस्तों तव्हांखे वीडियो पसंदि अचे यार वीडियो खे लाइक करे छॾिजो ऐं वीडियो शुरू करण खां पोइ मां तव्हांखे नोड वीडियो एडिटर हलाइण सेखारींदुसि। दोस्तों अची चुका हूँ असां नोड वीडियो एडिटर में, जैसे मां हाणे ओपन करण वारो आहियां ऐं तव्हांजे साम्हूं ही ओपन थी चुको आहे। ओपन करण खां पोइ तव्हां छा कंदो, न्यू ते वेंदो, न्यू प्रोजेक्ट ते वञी तव्हां कुछ भी खणंदो, कुछ भी ऐं फॉर एग्जांपल तव्हां पिक्चर खणो, वीडियो खणो, जेका भी तव्हां खणी सघो था। अभी मजा आएगा ना भिड़ो। मां मीडिया ते वञा तो, अॼु मां इमेज खणंदुसि का भी। ठीक है दोस्तों, मां का भी इमेज खणंदुसि ऐं मां उन ते तव्हांखे ॾेखारींदुसि त रेन ड्रॉप कीअं थी थिए। ऐं दोस्तों ॾिसी सघो था ही मुंहिंजो लोगो आहे, बेहतरीन लोगो। अॼु तव्हां हिन लोगो जे करे असांजे चैनल खे भी सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे भी लाइक करे छॾियो ऐं उनखां पोइ तव्हांखे ही प्लस वारो ऑप्शन नज़र अचे थो। प्लस वारो ऑप्शन तव्हांखे ही नज़र अचे थो, तव्हां हिन ते वेंदो तव्हां छा कंदो, स्टोर ते वेंदो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे छा नज़र ईंदो, काफ़ी सारा इफेक्ट तव्हांखे नज़र अचनि था। ऐं दोस्तों तव्हां हेठि वेंदो तव्हांखे हिकु इफेक्ट नज़र ईंदो, जेको ही इफेक्ट आहे रेन ड्रॉप। ही रेन ड्रॉप इफेक्ट आहे जिते दोस्तों तव्हां ॾिठा हूंदा त यार फुड़ा किरंदा आहिनि, पाणी वारा फुड़ा हिन ते किरंदा आहिनि। ऐं तव्हां वीडियो में इस्तेमालु करे सघो था, फोटो में इस्तेमालु करे सघो था, स्टेटस में जीअं असीं इस्तेमालु कंदा आहियूं हीअं तव्हां बिल्कुलु हिनखे इस्तेमालु करे सघो था। ऐं दोस्तों हिनखे असीं क्लिक कंदासीं, क्लिक करण खां पहिरियां पोइ तव्हां ॾिसंदो त यार हीउ सॼो ब्लर थी वियो। ऐं दोस्तों मथे तव्हां ॾिसी सघो था ही आहे ब्लर टाइप, ब्लर ड्यूरेशन। तव्हां कुझु भी न कंदो, तव्हां ब्लर ते वेंदो, ब्लर ते क्लिक करण खां पोइ तव्हां छा कंदो ऐं हिनखे करे छॾींदो ज़ीरो करण खां पोइ तव्हां ओके करे छॾींदो। ठीक है दोस्तों, ऐं ॾिसी सघो था असांजा ही रेन ड्रॉप थोड़ा एडजस्ट थी विया आहिनि। ऐं दोस्तों ही तमामु वीडियो ज़बरदस्त आहे ऐं तव्हां पहिरियां शुरू मां भी ॾिठी हूंदी त ही मां प्रीव्यू में कीअं ॾेखारी हुई, उहो ई साॻियो साउंड हर शइ तव्हांखे इहो थींदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे प्ले करे ॾेखारियां थो, ॾिसी सघो था दोस्तों हीअ कीअं प्ले थिए थी। ऐं उनखां पोइ तव्हां छा कंदो, तव्हां हिन खे सेव कंदो। सेव करण वारो ऑप्शन तव्हांजे साम्हूं आहे, हिन ते तव्हां सेव कंदो। सेव कीअं थींदो, सेव थींदो त हीअं हिनखे असीं प्ले कंदासीं, सेव थियण बि शुरू थींदो। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे अॼु जी ही वीडियो तमामु ज़बरदस्त लॻी हूंदी। जेकॾहिं वाकई में यार तव्हांखे वीडियो पसंदि था अचनि त यार हेठि कमेंट में तव्हां ज़रूरु ॿुधायो त यार तव्हांजा वीडियो असांखे पसंदि था अचनि ऐं तव्हांजी महिनत ज़बरदस्त आहे। ऐं अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे भी यार सब्सक्राइब करे छॾिजो। ऐं यार ही वीडियो तव्हां अञा ताईं लाइक नाहे कई त यार छा था कयो, वीडियो खे भी लाइक ज़रूरु करे छॾिजो। उम्मीद आहे त तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। मिलूं था कि अगली वीडियो में, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।